बेनल अक़वामी सतह ते मौसमियाती ऐं माहौलियाती तब्दीली जे हवाले सां थींदड़ ग्लोबल क्लाइमेट स्ट्राइक में पंहिंजो हिसो शामिल करण लाइ घोटकीअ में रोशनी तरक़ियाती तंज़ीम पाकिस्तान किसान मज़दूर तहरीक PKMT जे तरफ़ां हिकु सेमिनार मुनक़िद कयो वियो। सेमिनार जो मक़सदु माहौल दुश्मन सरमाएदारी ऐं सनअतकारी जे नतीजे में आलमी सतह ते थींदड़ मौसमी ऐं माहौलियाती तब्दीलीअ जे नुक़साननि जे ख़िलाफ़ हुकूमत ऐं माण्हुनि जो ध्यानु छिकाइणु हो। सेमिनार बैदि हिकु रैली मुनक़िद कई वई जंहिं में शिरकत कंदड़नि खे हिकु प्ले कार्ड खंयलु हो जंहिं ते माहौल जे हवाले सां मुतालबा लिखियलु हुआ। असां मौसमियाती इंसाफ़ चाहियूं था, धरती बचायो, ज़िंदगी बचायो, वण पोखियो, ऑक्सीजन वधायो। माहौल दुश्मन सरमाएदारी ऐं सनअतकारी नामंज़ूर जा नारा हणी रहिया हुआ। क्लाइमेट मार्च में रोशनी तरक़ियाती तंज़ीम पारां राजा मुजीब, समीना कलोड, शाहीन महर, PKMT पारां मोहम्मद शरीफ़ महर, अली नवाज़ जलबाणी, मुमताज़ आरबाणी ऐं मुमताज़ चाचड़ खां अलावा सिविल सोसाइटी ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाण रऊफ़ पारस दायो, इमदाद सिंधी, कामरेड सत्तार गोटो, लाल बख्श गोटो, जमाल शाह, माजिद मीरानी, गुलानबी सुमरो, माजिद कलोड़, हाफ़िज़ मंज़ूर, मोहम्मद उस्मान महर, मुमताज़ महर, इस्माइल महर ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। कदम त खयो आहे पर इहो कदम माशरे में असां रहूं था उते